नासिर सकर में समाजी तंसीब पारां 2021 दौरान कारी इल्जाम हेठ औरतन जे कत्ल बाबत रिपोर्ट जारी की वई आहे। वधीक तफ़सीलात पेश आहे सलीम सतो जी रिपोर्ट। सिंध में औरतुन के हकन और भलाई के लिए कम कंदड़ समाजी तंजीम सिंध सहाई सथ पारां साल 2021 के दौरान सिंध में पेश आयल कारोकारी के वाक्यन जा अंग अखर जारी किया वया आहिनि। सिंध सहाई सथ के अगवान पारां जारी कयल अंगन अखरन मुताबिक सिंध में साल 2021 के दौरान कारोकारी की फरसूदा रस्म के तहत 128 औरतुन और 48 मर्दन समेत 176 माण्हुनि के गैरत के नाले ते कत्ल किया वयो आहे। 176 औरतूं ऐं मर्द जेके आहिनि उहे क़त्ल कया विया आहिनि ऐं पोएं साल खां हिन साल जेको आहे उहो रेशो आहे उहो वधीक आहे। ओवरऑल जेको असांजे ॻणप जे हिसाब सां सिंध सुहाई ऑर्गेनाइजेशन जे ॻणप जे हिसाब सां कश्मीर ज़िलो हिन साल बि बदकिस्मती सां 5 सालनि वांगुरु लगातार जेको आहे उहो टॉप ते आहे ऐं उन में जेको आहे 27 औरतूं ऐं मर्द जेके आहिनि क़त्ल कया विया आहिनि, जंहिंमें औरतुनि जो अंग वधीक आहे ऐं 128 जेको आहे औरतूं क़त्ल थियूं आहिनि, 48 मर्द क़त्ल थिया आहिनि। कारो करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं हुनजो जिरगो थिए थो, को फ़ैसिलो थिए थो त उते सिर्फ़ु पैसनि जी ॻाल्हि हले थी पई न, त 4 पैसा वठण जे करे न्याणी खे नथा सोचनि, हुनजी लाइफ तबाह करनि था, कारो करे हुनखे कढनि था, वरी फर्दर ॿिए हंधि हुनखे फ़रोख़्त करनि था, जेकॾहिं मारनि नथा। अवल त ईअं थिए थो त न्याणी खे मारे था छॾनि पिया, न्याणी खे मारनि था, छोकिरे खे छॾनि था, उन्हनि खां जेके आहिनि था उहे जेके चटियूं वठनि था पिया, उन्हनि ते पंहिंजा घर हलाइनि था, निज़ाम हलाइनि था। रेप करण खां पोइ गैंग रेप था कनि, मर्डर था कनि, उन्हनि जे उज़वनि खे कटिंग था। इहो त ऑनर किलिंग खां बि हिकिड़ो धार इशू आहे। इन हवाले सां इहो रोज़ बरोज़ वधंदो पियो वञे ऐं ख़ासि करे असांजा जेके इहे 8-9 उत्तर सिंध जा ज़िला आहिनि, इन्हनि में त तबाही अची वई आहे। पुलिस आहे, जुडिशरी आहे, लेबोरेटरीज़ आहिनि, बजट आहे, पैसो आहे, कम्युनिकेशन जा ज़रिया वधी विया आहिनि, मोबाइल फोन टेक्नोलॉजी वधी वई आहे, पर इन केसनि जो हल नथो थिए। पर्टिकुलरली कराची में जो है इन्वेस्टिगेशन विंग और ऑपरेशनल विंग सेपरेट है। कराची के अलावा भी जेके भी सिंध जा ज़िला हैं उनमें जो है इन्वेस्टिगेशन विंग है वो सेपरेट ना है। सागी जो ऑपरेशनल पुलिस है जैसी जो है फायर फाइटिंग वाली जो है माइंड सेट है वो सेम मानू जो है इन्वेस्टिगेशन करन उन सां थे इहो तो उन्हनि खे हिकु त एतिरी जो है नॉलेज आहे न तो जो है कीअं जो है सो इन्वेस्टिगेशन के कंडक्ट करे। सिंध सरकार का मुतालबो कयो आहे त जेतोणीक सिंध में कानून मौजूद है तो गैरत के नाले से कत्ल थियल जो वाक़े की रिपोर्ट जेका जो केस आहे सरकार की मुदत में दाख़िल कयो वेंदो, पर उन केसनि जी बहितर तरीक़े सां पैरवी नथी कई वञे पई, पोइवारी नथी कई वञे पई। इन्वेस्टिगेशन में जोड़ अचण जे सबब जेके अक्सर जेके जवाबदार आहिनि से आज़ाद घुमंदा रहनि था। सिंध साहिब सथ जे अॻुवाननि सिंध हुकूमत वफ़ाक़ी सरकार उन्हनि ॻाल्हियुनि खां मुतालबो कयो आहे त गैरत के नाले ते थींदड़ क़त्लनि जा जेके केस आहिनि उन्हनि जी बहितर तरीक़े सां पैरवी कई वञे, जेके मुलविस जवाबदार आहिनि उनके खिलाफ कानूनी तौर पर कार्रवाई की वञे, उनको सज़ाऊं ॾियारी वञनि ऐं फरसूदा रस्म के खात्मे के लिए सिंध में जागरूकता मुहिम हलाई वञे ऐं उन्हनि केसनि जी रोकथाम के लिए अमली तौर ते कदम खया वञनि। कैमरामैन शाह अली सां गॾु सलीम सातो, धरती टीवी न्यूज़, सखर।